बुकेरा शरीफ के मरकजी इमाम बारगाह फैन जीजा हुरमे साले सवाब मरहूम सैयद अतर शाह बुखारी मरहूम सैयद खैर शाह बुखारी जो प्रोग्राम रखियो वियो। मजलिस के प्रोग्राम में बुकेरा शरीफ ऐं भरपासे जे इलाइक़नि जा माण्हू वॾे तादाद में पहुता। मजलिस पढ़ण लाइ अल्लामा सैयद अज़कर अली नकवी बुखारी जन शिरकत कई। मजलिस अज़ाम करबला के शहीदनि की ज़िंदगी से रोशनी विधी वई। मजलिस के लाइ सिक्योरिटी जा पिण सख्त इंतजामात कया विया। मजलिस अज़ा खां बाद में मोमिनीन में न्याज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो लंगर पिण तक़सीम कयो वियो। प्रोग्राम में मेज़बान सैयद मिसरी शाह बुखारी, सैयद असद अतर शाह बुखारी, सैयद पीरल शाह बुखारी, सैयद मीरल शाह बुखारी पारां मजलिस में आयल मोमिनन जो शुक्रियो अदा कयो। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।